नाज़रीन में पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त हैदराबाद में कोरोना विघे वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ज़िले में फौतुनि जो अंग वधी 150 थी वियो आहे। अहम ख़बर आहे अवांखे ॾींदा हलूं त हैदराबाद में कोरोना विघे वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ज़िले में फौतुनि जो अंग वधी 150 थी वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त हैदराबाद में कोरोना विघे वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ज़िले में फौतुनि जो अंग वधी 150 थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में आवाज़ टीवी जे रिपोर्टर इरफान बुगियो खां। जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, अॼु सिविल अस्पताल हैदराबाद में कोरोना विघे हिकु वधीक मरीज़ फौत थी वियो आहे, जंहिंजी उमिरि 54 वरे हुई। कासमाबाद जो रहवासी हो। संदसि नालो रिज़वान कुरैशी ॿुधायो वञे थो। संदसि लाश सिविल अस्पताल हैदराबाद में गुस्ल ऐं कफ़न बाद वारसनि हवाले कयो वियो। तव्हांखे ॿुधायूं त हैदराबाद ज़िले अंदरि कोरोना विघे फौतुनि जो अंग 150 थी वियो आहे। रिज़वान कुरैशी जेको कासमाबाद जो रहवासी हो, संदसि उमिरि 54 वरे हुई। संदसि वफ़ात बाद हैदराबाद में कोरोना विघे फौत थियलनि जो अंग 150 थी वियो आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।